साईं तव्हांखे किसो ॿुधायां। किसो ईअं हुयो, मां कल्ह निकितो हुयुमि डेलस मां न, पोइ माना कोविड खां अॻु में मां दुबई तक़रीबन ईंदो वेंदो हुअमि त मूंखे इज़ीली वीज़ो ऑन अराइवल मिली वेंदो। ठीकु आहे, त हिन भेरे चयूं पिया वेट टाइम आहे 4 खां 6 कलाक लॻंदा। ठीकु आहे, ऐं असां हितां विझी छॾींदासीं, पर हाणे अॻियां जॾहिं अप्रूव थिए, हाणे अचानक मुंहिंजो अचणु थियो, मां चयो हाणे 6 कलाक तूं वठंदीअं। हुन चयो तूं चेक कर फ्लाइट में बि। मां चयो उहो त मूंखे ख़बर आहे, पर तूं अगरि जल्दी को तरीक़ो हुजे कराए सघे त। हुन चयो भाउ जल्दी कोविड जे करे बसि उहो माई खिले पई, चए पई हाणे मिड़े माण्हुनि खे बि कमु करण जो बहानो मिली आहे, कोविड जे करे डिले आहे। बसि रीज़न इहो था ॿुधाइनि न। हलवा ठाहियो, उहा त डुकंदो आयुमि टिकटिंग काउंटर ते, वञा त कोई जूस बोतल पींदो एयरपोर्ट ते, उहा ई न पीती। बेहदो टिकटिंग काउंटर ते आयुमि, हुनखे चयो मूंसां चेक कर पहिरियों जेका फ्लाइट निकिरे थी हुन में कढो असांखे। हुन चयो कलाक खां पोइ वञे थी हिकिड़ी, पर उहा क्लोज़ थी वई आहे। मां जो सामान मूंखे सुभाणे ई ॾींदा, मूंखे कढु हितां हाणे कढु भली, हाणे त निकिरा न मां। हुनजो हीअं कर भला तूं वञी चेक कर, अगरि बोर्डिंग वारे जे हुते काउंटर ते जेको फ्लाइट इंचार्ज आहे उहो वठाए थो त पोइ मूंखे कोई इशू न आहे। वरी फ्लाइट बोर्डिंग वारे ॾे आयो आहियां, उन चयो भाउ मुंहिंजा मां नथो करे सघां। हुनखे चयो मूंखे फ़ोन करे, वरी हुन ॾे वियो। माना 200 मीटर भॼाईंदा विया, हीअं वियासीं, वरी मोटी आयासीं 200 मीटर। उन वटि वञण लाइ मां चयोमांसि, मां ॻाल्हि ॿुधो, एमरेज जो हेठो नालो कस्टमर खे पिंग पोंग छो था कयो? उहो चए थो हीअं करे, चए थो फ़ोन ते ॻाल्हाए। मां चयो ॿुधाए, चए थो फ़ोन। हुन लिखी ॾिनो भाई नो पेनल्टी। हुन चयो पेनल्टी न आहे, फ्लाइट तूं कहिड़ी वक़्तु चेंज कराए थो सघे, का फीस न आहे। अब उहो आयो हिन ॾे, हिन चेक कयो, ठक 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 कयईं, वाह अधु कलाकु लॻो। नंबर अॻे पोइ कयो न, नाला अॻे पोइ न त सुभाणे मुंहिंजी 22 कलाकनि खां पोइ सुभाणे शाम जो 5 बजे फ्लाइट हुई, पर असां तकड़ करे ख़ैर सां हाणे वठी वियासीं। अॼु कलाक घर कंदो, ॾिसूं केसि ताईं पहुचूं था। त इहो साईं कारस्तानी थी वीज़ो अचो त अॻु में वरिती जो कोविड जे करे साईं माण्हू तव्हांखे टिरी विरी करे वेंदव, यानी बहाना था करे वञनि था। इन जे करे अॻु में प्लान करे अचो, छो त दुबई कॾहिं बि मां 3-4 ॾींहंनि खां वधीक न रहियो आहियां। जॾहिं बि आयो आहियां ईअं 4 कलाक 8 कलाक 12 कलाक ट्रांज़िट वरितो आहे। दोस्तनि सां ॿाहिरि मिलियो, हुन सां लाइन अप कयो, थोरो घुमो फिरियो गाॾी में ई, वरी जहाज़ पकी अॻिते वियासीं। हलिया, थैंक यू। पोइ साईं इन जे करे हाणे अॼोको टूर दुबई जी रहिजी वई। हलां था पाकिस्तान में मिलूं था। हितां जो पंहिंजो सफ़र आहे साईं। इहे वरी होका ॾींदा अथव ईअं साईं, ऐं हिन जी महिरबानी। हे साईं दोस्त हिन एमिरेट्स वारनि साईं अॻ में लॻे पियो ख़्वार था कराइनि, पर मसइलो हल करे ॾिनो। ॾिसूं हाणे छा थो थिए। जीअं होका ॾींदा आहिनि सखर पनो, हे ॾे थो कराची। ओयो साईं वरी बीहरणा ॾे, 5 चकर हिन काउंटर ॾे अचां थो, पर हाणे लॻे थो जल्दी थी वेंदो, छो त माण्हू रश बीठी आहे। ॾिसो केॾी रश आहे। हालत जहाज़ हलण में बाक़ी 20 मिंट, पर हे मैनेजर हिते गॾु आहे असां सां, चए थो हेॾां अचु। ॾिसूं छा थो चए। हे टिकटिंग काउंटर ते अची वियासीं। बसि साईं हिते दुबई पहुची विया आहियूं। तव्हांखे त हिन वीडियो में इहा ॿुधाईंदुमि त अगरि तव्हां वटि
दुबई जो ट्रांज़िट आहे ऐं माना कीअं कनेक्शन आहे। दुबई आया आहियो, ठीकु आहे, हितां तव्हांखे वरी ॿी फ्लाइट कनेक्टिंग आहे ऐं तव्हांजो ट्रांज़िट साईं 6 या 8 कलाक आई थिंक आहे मिनिमम। माना 8 कलाक मथे तव्हांजो अगरि वेट आहे कनेक्शन हिकु जॻह तक ॿी फ्लाइट में टाइम आहे त तव्हांखे ट्रांज़िट बि थो पाकिस्तानी पासपोर्ट ते मिली वेंदो आहे ऑन अराइवल। अचो त तव्हांखे उहो सॼो ॾेखारिया कीअं, छो त मां हिते ट्रांज़िट लाइ अप्लाई कंदुमि। 22 कलाक जो मां ट्रांज़िट वरितो हुअमि पाण, माना स्टे वरितो हुअमि न अमेरिका खां दुबई में सुभाणे एक्सपो या ॿी का शइ दुबई ॾेखारींदासीं तव्हांखे। थोरो घुमंदा फिरंदासीं। राति थी वई आहे, संगत सां कचहरी कंदासीं। संगत एयरपोर्ट जे ॿाहिरि पहुची वई आहे। तव्हांखे सॼो प्रोसीजर ॾेखारींदुमि त कीअं तव्हां वीज़ो वठी था सघो ऑन अराइवल न। काफ़ी दोस्त हूंदा आहिनि उमिरे ते वेंदा आहिनि त साईं तव्हां बि वापसी ते उमिरे खां वापसी ते अगरि तव्हांजी एमिरेट्स जी या फ्लाई दुबई जी फ्लाइट आहे ऐं तव्हांजो 8 कलाकनि खां मथे स्टे वठो पाण ऐं हिते दोस्तनि सां मुलाक़ात करे था सघो, ॿाहिरि एयरपोर्ट खां वञी था सघो, कचहरियूं करे था सघो, खाया पीया घुमा फिरा। मां काफ़ी मरतबा कयो आहे पर लाइव जी दुनिया में अॼु पहिरियों दफ़ो। अचो त साईं तव्हांखे ॾेखारियूं था। हे आहे कनेक्शन। माना अगरि तव्हां हेॾो आया आहियो ऐं तव्हांजो ॿी फ्लाइट कनेक्टिंग आहे कराची या अमेरिका या ॿी काॾे वञो था तकड़ में त साईं तव्हां कनेक्शन वठंदो बाक़ी दुबई अराइवल बैगेज क्लेम ऐं नीरो खॿे पासे ते त असांखे हे वठिणो पवंदो साईं। हे हिननि जी ड्रामा त न लिफ्टियूं हलंदियूं आहिनि, हेठि हलंदासीं। कनेक्शन, पासपोर्ट क्लेम, बैगेज क्लेम, तकड़ बाबा तकड़। बस साईं गोली लिफ्ट आहे। बाय बाय। फील ई न थींदी आहे तो हिते हर शइ 1 नंबर लॻल आहे। तव्हांखे ॾेखारियां अची वियासीं। अराइवल फ्लोर ते मरहबा मरहबा मरहबा। हाणे साईं पाण वीज़ा कलेक्शन होटल्स वीज़ास फॉर दुबई। तव्हांखे हिते अचिणो आहे साईं एमिरेट्स जे लाइ। तव्हां बस काउंटर ते पुॼंदे ई मां तव्हांखे ॾेखारियां। जीअं ईंदा आहियो न साईं सॼे हथ ते ईंदो आहे दुबई कनेक्ट। माना कनेक्शन वीज़ा हितां मिली वेंदो आहे। इकोनॉमी बिज़नेस साईं असां इकोनॉमी वारा आहियूं। ॻाल्हि आहे सिधी, न को हिन में शर्म आहे न को ॿी शइ आहे। हा त मज़ो आहे। इकोनॉमी में इज़ीली हर कंहिंसां कचहरी भोग टका वठी वेंदा आहिनि। छो बसि कोशिशि करण खां पोइ भॼण खां पोइ ठीकु आहे। ओॾे B18 खां B14 4 चकर हयां त मोह चयो हीअं न आहे हीअं न आहे हीअं न आहे। बसि साईं वॾी कोशिशि कबो। कलाकारी फ्लाइट में वठी वरितो आहे। सुभाणे हुई फ्लाइट 5 बजे शाम जो पर हाणे असां 9 बजे वारी फ्लाइट में निकिरूं था पिया। ॾिसूं साईं हाणे हे ज़ूकट ॿुधो था। होपफुली असांजी टिकट थी वई हुजे, न त साईं सुभाणे ताईं ख़ाली थी वञे हा। सुभाणे ताईं हालत बुरी थी वञे हा। ॾिसूं हाणे छा थो चए। 4 कलाक आया आहिनि। B14 खां 18
छो त साईं फ्लाइट हुई पंहिंजी सुभाणे दुबई मां न, पर हिननि चयो त भाउ 4 खां 26 कलाक लॻनि था ट्रांज़िट वीज़ा जे लाइ। मां चयो एतिरी देरि में त असां पाकिस्तान पहुची वञूं, इन करे चेंज कराए। आमिर खे चयो त इनशाला ॿिए दफ़े वरी मिलंदासीं। ॾिसूं दुआ कयो दोस्त मिली वञे टिकट। हिननि जहाज़ में चेक इन करायूं, जे न करायूं त साईं 6 कलाक जहाज़ हिते ई गुज़ारंदासीं एयरपोर्ट ते। हले होका ॾींदा त ईअं साईं, ऐं हिन जी महिरबानी आहे जो असांखे करे ॾिनी त लख थोरा हिन जा, न त साईं 6 कलाक खारी। हे साईं दोस्त हिन एमिरेट्स वारनि साईं अॻ में लॻ पियो ख़ार था कराइनि, पर मसइलो हल करे ॾिनो। ॾिसो हाणे छा थो थिए। जीअं साईं होका ॾींदा आहिनि सखर पनो, हे ॾे थो कराची। ओयो साईं वरी बीहारणा ॾे, 5 चकर हिन काउंटर ॾे अचां थो, पर हाणे लॻे थो जल्दी थी वेंदो, छो त माण्हू रश बीठी आहे। ॾिसो केॾी रश आहे। हालत जहाज़ हलण में बाक़ी 20 मिंट, पर मैनेजर हिते गॾु आहे सां चए थो हेॾां अचु। ॾिसूं छा थो चए। हे टिकटिंग काउंटर ते अची वियासीं। ॾिसूं साईं हुननि जी नथो रिकॉर्ड करे सघां, उन्हनि झले उहा गाॾी। ॾिसूं साईं लास्ट मिनट कॉल आहे, छा कयां। अॻाड़े त चई का चेंज फी न आहे, मथां हाणे पैसा वठे चेंजिंग जा। मुंहिंजा थी वई आहे हिकिड़ी, आख़िरी चेंजिंग कराए थो पियो। इहो अथव महिनत, 4 चकर पग एसी में पघर कढण खां पोइ तव्हांजी फ्लाइट चेंज थी वेंदी आहे तकड़ में। 1.5 कलाक जो ट्रांज़िट हुयो, अधु कलाक वीज़े ॾे ज़ाया थियो मनो, ऐं अधु मनो कलाक हिन में हाणे लॻो आहे। त साईं कोशिशि करण सां आहे। होपफुली मुंहिंजी टिकट थी वई आहे। दुआ कयो त थी वञे त निकिरूं महिल सां, न त हालत बुरी थी वेंदी। 6 कलाक पोइ उहो इहो पैसेंजर मुसाफ़िर खाने वांगुरु पिया हूंदासीं कुर्सी ते। क्लब आहिनि हिते, माना वञूं बैड वठो, तड़ कयो, हल थी वियो। ज़ैन वाह ज़ैन, ऑल गुड, थैंक यू सो मच माजिद, थैंक्स फॉर हेल्पिंग मी। नो रियली एप्रिशिएटेड। तो साईं ॾिसो इन खां वठी इहो साईं 4 चकर हुन ॾे वयुमि, उन चयो पिया मां वटां बंदि थी वई आहे, जहाज़ ते जेको बोर्डिंग करे थो उहो वठाए, उहो वरी हे हुयो फाइनल कॉल। इहो हुयो साईं माजिद, तमामु बहितरीनु, जंहिं असांखे चयो वञ, उन खे चयो मूंखे फ़ोन करे, वरी होॾां वयुमि। हे 4 चकर हीअं आयुमि बेदे उन जो वञ, उन खे चयो फ़ोन कर, वरी फ़ोन उन ॾे वयुमि, चयसि फ़ोन करेसि, हुन लिखी ॾिनो नो पेनल्टी, चयसि न ॾिजो, फ्लाइट चेंज करे ॾे भई, ऐं का फीस एक्स्ट्रा न आहे, प्राइस साॻी आहे, उहा जहाज़ ख़ाली थो वञे बे। हाणे वरी साईं हेॾे वञूं था, टिकट थी वई, पर हिकिड़ो अफ़सोस रहियो, आमिर शेख सां न थी सघी मुलाक़ात। इंशाल्लाह आमिर जल्द मिलंदासीं प्यारा, जल्द मिलंदासीं। हे साईं अची वियासीं काउंटर ते। माण्हू ॿिया बि खो अची वञे थी कराची जे लाइ, मास्क ज़रूरी आहे। टाइम ऑलमोस्ट थी वियो आहे, जहाज़ तयारु आहे, ओयो जहाज़ तयारु आहे कराची जे लाइ। बदवा के बोर्डिंग पास मिले,
हले थी पई। Just go there, repel the body. थैंक यू सो मच। EK606, reference 295. थैंक यू सो मच माजिद, एप्रिशिएटेड। 295. تأكد من رقم الجواز، تأكد من الاسم. Mr. Bhutto Zafar? यस सर। Maybe will not make it. If they didn't make दैट्स it, फाइन, दैट्स check with them फाइन। there. ओके, Just थैंक यू, take the report. थैंक यू सो मच। तो सही बैग तुंहिंजा मथां अॼु न पुॼनि। Did you do the, can I check the PCR? दी भाई बोर्डिंग शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। न त साईं एयरपोर्ट ते ख्वारी थिए हा 8 कलाक वेठा हुजूं हा, छो त वीज़ो हुननि चयो आहे मिनिमम 4 कलाक लॻंदा आहे। मां चयो हाणे 4 कलाक में त पाकिस्तान पुॼां यार। वरी हिकिड़ी फ्लाइट 40 मिंटनि में निकिरे पई। मां चयो फ्लाइट वठां निकिरां महल सां पुॼां वञी पंहिंजे वतन। मां चयो हितां तूं 2 बजे वञी मां पाकिस्तान पहुचां, त हिन जे करे हिते त बोर्डिंग ई थी वई आहे। आख़िरी लास्ट कॉल हले थी वई, साईं वारो कयो साईं। घर सां जहाज़ तयार आहे, पाणी पीतोसीं। पोयों ॾिसो साईं, ओयो जहाज़ बोइंग जो। हाणे ॾिसूं हे वरी छा था चवनि, भई कुकड़ू लॻी वियो। स्टाफ त चए पियो न कराची कीअं होको ॾींदा आहिनि, हिते हो बि ईअं ई होको ॾिए पियो। प्रीमियम क्लास, थैंक यू। ए साईं ऑल डिपार्चर 606 नाउ बोर्डिंग। हेलो बाबा जहाज में आहिस्ता आहिस्ता अलविदा दुबई। बस साईं घटियूं दुबई जूं घटियूं साईं। एयरपोर्ट भी इंटरनेशनल आहे। ब टाइम थी विया, हलूं साईं। दुबई एयरपोर्ट जूं घटियूं साईं। तक़रीबन 4 फ्लाइटूं आहिनि दिल्ली जूं न, तक़रीबन में बि 6 आहिनि। मूंखे त 4 जेतिरियूं यादि आहिनि, 4 आहिनि एमिरेट जूं दिल्ली साईं दुबई जे लाइ। ऐं हलंदा बि 777 आहिनि फुल। आई थिंक 400 मुसाफ़िरनि जो, या इन खां मथे वॾो जहाज़ जिन रश बि आहे जो रश माना सही लाइन में अचूं त रश न आहे, पर असांजा दोस्त ख़ुशी में पाकिस्तान वञण में साईं हाणे मामलात के सिधा थी विया। ख़ैर सां जहाज़ में वेहिजी वियासीं। आमिर दोस्त खे ॿुधाए छॾियोसीं हाणे तयारी आहे पाकिस्तान। बसि त इंशाल्लाह हलूं था। हाणे साईं तव्हांखे किसो ॿुधायां। किसो ईअं हुयो, मां कल्ह निकितो हुयुमि डैलस मां न, पोइ माना कोविड खां अॻु में मां दुबई तक़रीबन ईंदो वेंदो हुअमि त मूंखे इज़ीली वीज़ो ऑन अराइवल मिली वेंदो। ठीकु आहे, त हिन भेरे चयूं पिया वेट टाइम आहे 4 खां 6 कलाक लॻंदा। ठीकु आहे, ऐं असां हितां विझी छॾींदासीं, पर हाणे अॻियां जॾहिं अप्रूव थिए हाणे अचानक मुंहिंजो अचणु थियो। मां चयो हाणे 6 कलाक तूं वठंदीअं, हुन चयो तूं चेक कर फ्लाइट में बि। मां चयो उहो त मूंखे ख़बर आहे, पर तूं अगरि जल्दी को तरीक़ो हुजे कराए सघे त। हुन चयो भाउ जल्दी कोविड जे करे। बसि उहो माई खिले पई, चए पई हाणे मिड़े माण्हुनि खे बि कमु करण जो बहानो मिली आहे, कोविड जे करे डिले आहे। त रीज़न इहो था ॿुधाइनि न। हलवा ठाहियो, उहा त डुकंदो आयुमि टिकटिंग काउंटर ते। वञा त कोई जूस बोतल पींदो एयरपोर्ट ते, उहा ई न पीती। बेहदो टिकटिंग काउंटर ते आयुमि, हुनखे चयमि असांखे चेक कर पहिरियों जेका फ्लाइट निकिरे थी हुन में कढो असांखे। हुन चयो कलाक खां पोइ वञे थी हिकिड़ी, पर उहा क्लोज़ थी वई आहे। मां जो सामान मूंखे सुभाणे ई ॾींदा आहिनि, मूंखे कढु हितो हाणे कढु भली, हाणे त निकिरां न मां। हुनजो हीअं कर भला तूं वञी चेक कर, अगरि बोर्डिंग वारे जो हुते काउंटर जो जेको फ्लाइट इंचार्ज आहे उहो वठाए थो त पोइ मूंखे कोई इशू न आहे। वरी फ्लाइट बोर्डिंग वारे ॾे आयो आहियां, उन चयो भाउ
मां नथो करे सघां हुनखे त मूंखे फ़ोन करे वरी हुन ॾिबो आहे माना 200 मीटर भॼाईंदा विया हीअं वियासीं वरी मोटी आयासीं 200 मीटर उन घटि भाई वञण ताईं मां चयोमांसि मां ॻाल्हि ॿुधो एमरेज जो हेठो नालो कस्टमर खे पिंग पोंग छो था कयो उहो चए थो हीअं करे हे चए थो फ़ोन ते ॻाल्हाएसि मां चयो ॿुधाए चए थो उहो चए थो फ़ोन हुन लिखी ॾिनो नो पेनल्टी हुन चयो पेनल्टी न आहे फ्लाइट तूं कहिड़ी वक़्तु चेंज कराए थो सघे का फीस न आहे अब उहो आयो हिन ॾे हिन चेक कयो ठक 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 कयईं अधु कलाकु लॻो नंबर अॻे पोइ कयईं न नाला अॻे पोइ न त सुभाणे मुंहिंजी 22 कलाकनि खां पोइ सुभाणे शाम जो 5 बजे फ्लाइट हुई पर असां तकड़ करे ख़ैर सां हाणे वठी वियासीं अधु कलाकु मोड़ कंदो ॾिसूं केसि ताईं पहुचूं था त इहो साईं कारस्तानी थी वीज़ो अचो त अॻ में वरिती जो कोविड जे करे साईं माण्हू तव्हांखे टिरी विरी करे वेंदव यानी बहाना था करे वञनि था इन जे करे अॻ में प्लान करे अचो छो त दुबई कॾहिं बि मां 3-4 ॾींहंनि खां वधीक न रहियो आहियां जॾहिं बि आयो आहियां ईअं 4 कलाक 8 कलाक 12 कलाक ट्रांज़िट वरितो आहे दोस्तनि सां ॿाहिरि मिलियो हुन सां लाइन अप कयो थोरो घुमो फिरियो गाॾी में ई वरी जहाज़ पकी अॻिते वियासीं हलिया थैंक यू पोइ साईं इन जे करे हाणे अॼु को टूर दुबई जी रहिजी वई हलां था पाकिस्तान में मिलूं था हितां जो पंहिंजो सफ़र आहे साईं इहे वरी साईं बसि हाणे ख़ैर सां चढ़ी आहे ऐं राति आहे इन करे ॿाहिरां जो नज़ारो कोई ईंदो कोन जेको तव्हांखे ॾेखारियां अॻे तमामु सवली फ्लाइट आहे हितां जी न सिर्फ़ु 40 मिंट न सही 2 कलाक 40 मिंट ॾिसो त हिन वक़्तु दुबई वारे एयरपोर्ट ते बीठो आहे ॼाण उथंदो पूरो साईं बसि साईं दुबई मां जहाज़ निकिरे थो पियो ॿाहिरि त ऊंधारो लॻो पियो आहे तव्हांखे छा ॾेखारियां बसि हाणे आहे हवा में साईं अलविदा दुबई वाह बस साईं हवा में जहाज़ वेंदा नहीं हाँ मुठ में अची वेंदो आहे दुबई जी ज़िंदगानी हाणे साईं कराची पुॼंदासीं ख़ैर सां सदा इहो हाणे सफ़र हाणे आराम जो थकी पियो आहे थोरो ऐं उन सां तव्हांखे मथे जहाज़ आहे बसि समुंड हाणे शुरू थी वियो न कराची ताईं समुंड आहे ईअं ॿाहिरि ऊंधारो गुग लॻो पियो आहे को नज़ारो न आहे ऐं हे बसि हाणे ईअं कट हणंदो पियो जहाज़ पर मथे विया आहे ॾिसो बसि साईं हे अथव कट ॿारनि दड़नि थो थींदो कराची इंशाल्लाह 1:30 बजे पहुची वेंदासीं 1100 किलोमीटर कराची एतिरो परे न आहे बसि يمكنك أيضا عرض قائمة على شبكة واي فاي الخاصة بنا دون شراء باقة الواي فاي. اتصل بشبكة أونير وتصفح قائمة اليوم.
تتوفر مجموعات أمرجات للتفوق على متن هذه الرحلة، كما توفر خصم خاص بنسبة 15% على معظم منتجاتنا. بإمكانكم الاطلاع على العروض الخاصة والمنتجات المختلفة في صفحات المعلومات على نظام آيس كالتأكيد، أو بإمكانكم ज़्यादा मैंने जो बताई ना घणो टाइम आहे डिस्टेंस घणो आहे अञा 1100 किलोमीटर आहे हर शइ सही Ladies and gents, you Some can browse brand through of- today's dining menu on the Emirates app. समुद्र शुरू Simply थियो open the app on your phone, select today's trip, and go to food and beverages. You can also बस साईं समुंड हले थो पियो हेठि बसि गुमशुम माहौल आहे त दोस्तों बसि हिते ई हाणे तव्हांखां वठूं था इजाज़त थोरो आराम शाराम कयो इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं जेसि ताईं दुआनि में यादि बसि साईं ज़िंदगानी आहे तव्हां सां शेयर कयूं था तव्हांखे ॾेखारियूं था तव्हां बि मज़ा वठी था सघो महिनत 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 पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ ऐं वेंदे वेंदे शेयर हिकिड़ो ज़रूरु थी वियो गुज़ारिश आहे वॾी महिरबानी